नाज़रीन, कंदकोट में क़ौमी अवामी तहरीक पारां सरदारी ऐं जागीरदारी निज़ाम ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो सख़्तु एहतिजाज कयो वियो। इन हवाले सां ॾिसूं था कुदरतुल्लाह मीराणी जी हीअ रिपोर्ट। जी, कंदकोट में क़ौमी अवामी तहरीक पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। असीं उनको पुछासीं हू उन वक़्तु छा था चवनि। सरदारी ऐं जागीरदारी निज़ाम ख़िलाफ़ ही एहतिजाज जेको पहिरियों दफ़ो कंहिं बि पार्टी सॼी सिंध में का ॻाल्हि ॾिनी आहे उहा क़ौमी अवामी तहरीक जेको एज़ाज़ मिलियो आहे। हीउ निज़ाम जेको कातिल आहे फ़हमीदा सियाल जो, जेको कातिल आहे नाज़िम जोखियो जो, जेको कातिल आहे मेमुना सुमरो जो, जेको कातिल आहे डॉक्टर नौशीन काज़मी जो, जेको कातिल आहे कान्या कुमार जो, जेको कातिल आहे निमृता चंदानी जो। असीं सम्झूं था त ही सिंध में जेका बि हिन अपर सिंध में खून रेती थिए थी उन जे पोयां ही निज़ाम आहे ऐं ही निज़ाम जेसि ताईं वाइको न थींदो, जेसि ताईं जे ख़िलाफ़ माण्हू उथी न बीहंदा, एसि ताईं ही निज़ाम जारी रहंदो। सिंधी क़ौम जो न औसत थी सघी आहे, न उहे वाद वेश थी सघी आहे। इन करे असां क़ौमी ग़ुलामी जे बिल्कुलु खॾ में पियल आहियूं।